अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो शौकत अली पौर। जीअं त असांजो यूट्यूब जो चैनल आहे शौकत टैक्सी व्लॉग जे नाले सां। सो अॼु असां सां दोस्त गॾु आहिनि। अॼु जो असांजो सफ़र आहे पंहिंजो जेको सो खैरपुर मीरस ताईं, जेको सो इन जे विच में के मुक़दस जॻहियूं हूंदियूं जेके सिंध में माज़ी में तव्हांखे विज़िट कराईंदासीं। ऐं अॼु जा असांजा दोस्त आहिनि असांजो पहिरीं प्यारो भाउ आमिर हुसैन खोसो साहिबु ऐं असांजो पहिरीं प्यारो भाउ ज़ुल्फ़कार अली खोसो साहिबु, ॿियो असांजो पहिरीं प्यारो भाउ यावर हुसैन खोसो साहिबु। सो तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेको सो मुंहिंजो यूट्यूब जो चैनल आहे जेको टैक्सी व्लॉग जे नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनखे ॾिसो। उन में कुझु असांजा फ़नी वीडियोज़ हूंदा आहिनि ऐं कुझु वरी के सुठा सुठा शहरनि जा नज़ारा हूंदा आहिनि। सो फ़क़ति सिंधी भाइरनि खे अपील आहे त मूंखे जेको सो यूट्यूब ते सपोर्ट कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू जी दोस्तों, हे असांजो पहिरीं प्यारो आहे शौकत अली पौर साहिबु, हिन जी सपोर्ट कयो। मां पाण यूट्यूबर आहियां, मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे सिंध कैनाल जे नाले सां। ऐं हे असांजो तमामु जेको आहे सो सिंध जो हिकिड़ो छुपियल रोस्ता जीअं चइबो आहे न, हक़ीक़त मुंहिंजो तमामु वॾो जेको आहे सो टैलेंट ऐं तमामु बहितरीनु फ़नी वीडियोज़ जे हवाले सां अव्हांखे पंहिंजो वीडियोज़ पेश कंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शौकत टैक्सी व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कनि ऐं ॾिसंदा रहनि शौकत टैक्सी व्लॉग। वादी हज़ारा ये असांजी संगत जेका अॼु असां सां गॾु आहे, आमिर हुसैन खोसो साहिबु, ज़ुल्फ़कार अली खोसो साहिबु, यावर हुसैन खोसो साहिबु ऐं असां वादी हज़ारा रानीपुर में मौजूदु आहियूं। तव्हांखे ख़बर आहे जेका असांजी बगी आहे उहा असांखे हर रोज़ु हिकु सिंध जा नवां नवां शहर ऐं सिंध जो नओं नओं तारीख़ी शहर तारीख़ी बागूं घुमाईंदी आहे। हे वादी हज़ारा जा अंदरूनी मंज़र, हे आहिनि अंदरूनी मंज़र वादी हज़ारा जा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। ही वादी हज़ारा जा अंदरूनी मंज़र तव्हां सां शेयर था कयूं। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। या सय्यदा ज़हरा वादी हज़ारा, हर माण्हू जी ख़्वाहिश, हर माण्हू जी तमन्ना, हर माण्हू जी दिल। वादी हज़ारा मुक़द्दस ऐं अज़ीम हस्ती जिते असां अॼु संगत सां गॾु मौजूदु आहियूं। तव्हां दोस्तनि खे भलीकार चवंदासीं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांजे यूट्यूब जे चैनल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, लाइक कयो। तव्हांजो इहा आहे वादी हज़ारा, रानीपुर सिंध, रानीपुर सिंध वादी हज़ारा। अज़ीम ऐं मुक़द्दस जॻह जेका तव्हां दोस्तनि सां शेयर था कयूं। वादी हज़ारा हीअ असां वादी जा दोस्त गॾु आहिनि, आमिर हुसैन खोसो साहिबु, वादी हज़ारा। हर शख़्स पंहिंजे दिलि जूं तमन्नाऊं खणी हिते पहुचंदो आहे जिते साईं जी मक़बूलियत, साईं ज़हरा जो रोज़ो आहे, सैयदा ज़हरा जो रोज़ो आहे। अज़ीम मुक़द्दस जॻह। दोस्तों ही वादी हज़ारा पंहिंजो रानीपुर जेको सो पंहिंजो मस्जिद आहे वादी हज़ारा। मस्जिद आहे, तव्हांखे मस्जिद जा व्यूज़ ॾेखारियां थो। ही मस्जिद आहे
वादी हज़ारा ते माशाल्लाह ही पूरो हुसैन है मस्जिद जो माशाल्लाह। तकरीबन वॾी जेको सो मस्जिद आहे हिन में जेको तकरीबन माशाल्लाह वॾो हाल ठहियल आहे, तव्हां ॾिसी सघो था पाण। दोस्तनि जी ॿाहिरनि खे अर्ज़ु कंदुसि मुंहिंजो यूट्यूब चैनल शौकत टैक्सी व्लॉग खे फॉलो कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाईंदा जीअं त असांजी हर हिकु नई वीडियो अव्हां थी पहुची सघे। हीअ आहे वादी हज़ारा राणीपुर सिंध मौला हुसैन सरकार बादशाह जो रोज़ो जेको असां संगत सां गॾु आयासीं। सरकार इमाम हुसैन सरकार बादशाह जी सलाम ॾिनोसीं ऐं जेको सो हाणे हितां असांजी वापसी आहे सरकार बादशाह सचल सर मस्ती तरफ़। अवां दोस्तनि सां उहो बि वीडियो शेयर कंदासीं, पर अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजो यूट्यूब जो चैनल आहे शौकत टैक्सी व्लॉग जे नाले सां हुनखे सब्सक्राइब कयो। अवां जूं महिरबानियूं। हे सचल सरमस्त जी बाज़ार अथव, वादी हज़ारा खां पोइ वरी सचल सरमस्त जी तरफ़ आया आहियूं दोस्तनि सां गॾु। सचल साईं सरकार बादशाह दोस्तो दरबार आहे सचल साईं सरकार बादशाह राणीपुर सिंध। दोस्तों यही सरकार बादशाह सचल सरमस्त राणीपुर सिंध ऐं हिते हिकिड़े असांजे दोस्त ही किताबनि जो स्टॉल आहे हिते।